बुधा का दे ली रे दा स्कूल है बाबा गाल बुध स्कूल के तू छड ठीक आ मां टायर नारे सा गाल आया हूं पंचर नारे दुकान आरे सा 50 रुपया तो के शाम जो दी दो वनी उते मजदूरी कर सही आ छा कदे पढ़ी लिखी बुधा वन शाबाश हो डावन ना बाबा ना मैं स्कूल पढ़ने ना अरे बाबा ना बाबा ना तू गाल के समझ बाबा पढ़ी छा कंदे तू वनी उते टायर नारे वेट वनी उते कम कर हल शाबाश वन वन ना ना वन हल हल यो वरम दे हाल वाला नंढड़े के केड़ा तो मोकली बाबा वने थो ते टायर नारे वेट यार 50 रुपया शाम जो मिलंदो और हरू भरू चे थो मां पढ़ाई ते वना मास्टर मुखे बुधा पढ़ी छा कंदो और हिन मासूम जे यार कमाण जो मेरा हां यार पढ़न जो मेरा जा कमाण जो मेरा पान हटो गटो लगे मैं तू चलो तो कमाई मुखा मजदूरी काल थी थी बाकी हिन मासूम जी जिंदगी तबाह कर पांची जिंदगी तबाह कर हिंदी जिंदगी तबाह कर अरे बाबा पढ़ी लिखी भी भला मुखे बुधा मास्टर तू तो पंजू गालियो तो करी केड़ी इनके ड्यूटी मिलंदी भला लाजमी आ इंसान ड्यूटी ला पढ़ंदो आया लाजमी आ तालीम इंसान जो अखा तालीम जरूरी आ नंढे जला वडे जला तालीम जरूरी आ यार मास्टर मेहरबानी कर बेली तू छड हरू भरो साजा बार न खराब तू इनके स्कूल मोकल मुझो सलाह बाबा तू स्कूल वञ अरे बाबा इन्ही के मां पाण तो नंढन मासूमन के तव्हां तबाह करे छॾियो हणा छिपतो थियो ही छा फिर ही छा लाथो ॿारनि जी ज़िंदगी तबाह कयो था ॿारनि जी ज़िंदगी पंहिंजी ज़िंदगी तबाह ॿारनि जी ज़िंदगी तबाह मां वञा थो पुलिस में तोखे मां न ॿधरायां त पोइ हल हल ॿारनि जी ज़िंदगी तो ख़राब करी वञ तूं पुलिस खे वठी हल ॾिसी ॿारनि जी ज़िंदगी तबाह करे छॾियो भला पंहिंजो त बेड़ो बुलियल नंढड़े मासूमनि जो ख़्यालु कोन हाणे ही मासूम कमाइण जहिड़ा आहिनि अरे ॿुढी कोन था मारो पाण रही होटलनि ते सूता भरो नंढड़े मासूमनि खे ॿारनि खे वतो पाण मज़दूरियूं कराईंदा ख़ुदा को पुॼे